नाज़रीन, कोटड़ी जी रफ़ान मेज़ मिल मां बेदख़ल करण ते मिल मज़दूर सरापा एहतजाज बणिजी विया आहिनि। उन हवाले सां पेश आहे कल्याण न्यूज़ जे रिपोर्टर सलीम खोसे सां मज़दूरनि ऐं सिक्योरिटी गार्डनि जा ही वीचार। असां अपील था कयूं त असांजो जेको बि मुतालबो आहे असां ग़रीबनि सां इंसाफ़ कयो वञे ऐं मलक असद सिकंदर खे असां चऊं था त असांखे सर पंहिंजो इंसाफ़ खपे। मज़दूरनि सां असां इंसाफ़ कयो जंहिं असांखे हिते रिटायर कयो वियो आहे। असांजी जॻह ते ॿी सिक्योरिटी आंदी वई आहे। असां पाकिस्तान आर्मी जा रिटायर आहियूं। असांखे न हिननि ॿुधायो आहे, न कयो आहे, अचानक एट ए टाइम ते कयो आहे। असांजी जेका 6 महीननि जी गैरेंटी आहे असांखे उहा ॾिनी वञे। असांजो ॿियो को मुतालबो कोन्हे। रफ़ान में ड्यूटी कयूं पिया के 40 माण्हू आहियूं, उन में ड्यूटी पिया कयूं। असां ड्यूटी सुठी पिया कयूं। अचानक असांखे ड्यूटीअ तां बरतरफ़ कयो आहे। न असांखे ॾसियो वियो आहे त बाबा तव्हांखे महीनो पहिरियों इतलाह था कयूं, तव्हां पंहिंजी ड्यूटी ॻोल्हियो। असांजा नंढा नंढा बचिड़ा आहिनि, चुल्हा असांजा केरु हलाईंदो। बेरोज़गारी लॻी पई आहे। बराए महिरबानी असांखे पंहिंजो बेरोज़गारी अलाउंस ॾिनो वञे ऐं जेके ॿिया हुकूक आहिनि उहे ॾिना वञनि। ॿी असांजी काई बि ॻाल्हि न आहे। इहो GM सिंध वज़ीर आला सिंध खे ऐं चीफ ऑफ आर्मी स्टाफ खे ऐं असद सिकंदर मलक खे, आसिफ ज़रदारी साहब खे अपील था कयूं त बराए महिरबानी असां मज़दूरनि सां हक़ कयो वञे। ॿाहिरनि जी वॾी महिरबानी जेके तव्हां हिते हली आया। जीअं त असां सां तमामु घणी ज़्यादती आहे। असांखे बग़ैर कंहिं नोटिस जे, हीउ सिर्फ़ु 40 माण्हुनि जो मसइलो न आहे, हीउ 40 ख़ानदाननि जो मसइलो आहे। के अहिड़ा माण्हू आहिनि वीचारा जेके किराए जे जायुनि में रहनि था। के अहिड़ा माण्हू आहिनि जिन जे घरनि में ॿारड़ा बीमार आहिनि। के अहिड़ा माण्हू आहिनि। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो असीं हींअर किथे वेंदासीं? असांजे लाइ का नौकिरी पई आहे? हितां वञण खां पोइ असांजे लाइ ज़ाहिर आहे घर में परेशानियूं थींदियूं त हितां जी जेका इंतिज़ामिया आहे बग़ैर कंहिं नोटिस ॾे, असांजी का बि ग़लती कोन्हे का, सिर्फ़ु पंहिंजी जेका न हली आहे उनखे लिकाइण जे करे जेको आहे असांखे बग़ैर कंहिं नोटिस ॾे असांजो इहो ई मुतालबो आहे त जेके लेबर कानून जे मुताबिक़ को अहिड़ो कानून कोन्हे जो कंहिं बि माण्हू खे बग़ैर नोटिस जे तव्हां कढी सघो था। बग़ैर कंहिं नोटिस जे असांजो इहो ई मुतालबो आहे। इंतिज़ामिया खां, लेबर ऑफिसर खां, जेके बि आहिनि उन्हनि खां इहो ई मुतालबो आहे त जेके असांजा हुकूक आहिनि उहे असांखे ॾिना वञनि। जेकॾहिं न त असांजो जेको एतिराज़ जो दाइरो आहे इनखे असां वसी करे सघूं था। असां पंहिंजनि बचनि जे करे असां कुझु बि करण जे लाइ तयारु आहियूं। भर्ती मुलाज़िम आहियूं, सिक्योरिटी गार्ड हुआसीं। कंहिंखे 12 साल सर्विस आहे, कंहिंजी 15 साल सर्विस आहे, कंहिंजी 16 साल सर्विस आहे। हिन वक़्तु इंतिज़ामिया रिफान जी असां सां नाजाइज़ी करे असांखे बग़ैर वार्निंग ॾेई असांखे ॿाहिरि कढियो वियो आहे, नौकिरी सां बरतरफ़ कयो वियो आहे। असांजी जॻह ते ॿी सिक्योरिटी आंदी वई आहे, असांखे बेरोज़गार कयो वियो आहे, असांजा चुल्हा विसाया विया आहिनि ऐं असां तमामु जेकी बि माण्हू आहियूं 40-42 माण्हू सभु रिटायर पर्सन आहियूं। असांखे को हक़ हिसाब न आहे, न असांखे ग्रेजुएटी आहे, न असांखे वार्निंग आहे, न को बि असांखे हक़ हिसाब नथो ॾिनो वञे। असां सां नाइंसाफ़ी कई आहे मिल इंतिज़ामिया, रिफान मेज़ मिल इंतिज़ामिया असां सां नाइंसाफ़ी कई आहे। वस वारनि खे असांजी अपील आहे त बिराए महिरबानी असांखे पंहिंजा हक़ूक़ ॾिना वञनि ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। मसरूल आखिर सिक्योरिटी ऑफिसर, शहजाद राजा वसीम ऐं प्लांट मैनेजर अब्दुर्रहमान। असांजो मुतालबो इहो आहे त या त असांखे नौकिरी ते बहाल कयो वञे, जेकर उन ॿी सूरत में त असांखे पंहिंजा हक़ूक़ ॾिना वञनि। जेकी असां सर्विस गुज़ारी आहे असांखे ग्रेजुएटी ॾिनी वञे, लेबर लॉ मुताबिक़ जेके असांजा हक़ आहिनि उहे असांखे ॾिना वञनि।